बाबा तू काका मुजेरी खे चओ न त असांखे शहर गॾु वरतियूं हले। तव्हां चरियूं थियूं हो छा? मुजरी तव्हांखे शहर ॾे कीअं वठी वेंदो? अम्मा मुजेरी पंहिंजे कम सां शहर पियो वञे न। ख़बर आहे काकी त कहिड़ी परेशानी अथनि, नाज़ा खे ॻोल्हण वञनि था न। उहो वीचारो अॻु ई उन कम लाइ परेशान आहे, पोइ तव्हांखे कीअं वठी वेंदो? असां बि पंहिंजी सहेली लाइ परेशान आहियूं, तॾहिं त शहर ॾांहुं वञूं थियूं। पंहिंजी सहेली जे लाइ परेशान आहियो त अम्मा उनखे तव्हां दुआ कयो ख़ैर सां घर मोटी अचे। कुझु दुआ कंदियूंसीं, कुझु ॻोल्हींदीसीं बाबा। पहिरियों ई वञो पंहिंजी साहेड़ी जे घर बत्ती ॿारे अचो, सफ़ाई ऊंधाई लॻी पई आहे। अच वधाई, ही असांजो चवणु कोन कंदा, असांखे ई कुझु करिणो पवंदो। काकी हिन छोरी जो ख़्यालु रखजांइ, किथे ही न अकेली शहर निकिरी वञे। ओ सजण साईं मिठा माण्हू, ओ ग़रीबनि जी तोखे भारत, ॾिसी तोखे जीअनि जेके ओ प्रीतनि जी तोखे भारत।